पुछण आया आहियो त जीअरा आहियूं या तव्हांजे ॾिनल दुखनि में मरी वियासीं। बुढ़ा तूं छा थो सम्झी त मां तव्हांखे एतिरो जल्दी मरण ॾींदुसि? जेसि ताईं हिन पोड़ीअ खे पार जो वॻो पाराए सॼे ॻोठ में सर्कस न कराईंदुसि तेसि ताईं तव्हांजे वेझो मौत खे बि अचण कोन ॾींदुसि। जेकॾहिं पल में तव्हांखे मौत बि गिड़काए वियो त मौत जूं बि वाछूं चीरे तव्हांखे ॿाहिरि कढी ईंदुसि। मां त हाणे जिंदा लाश थी चुकी आहियां। मौत अचे या न अचे को फर्क़ु कोन थो पए। छा चई? फर्क़ु न पवंदो? उन वक़्तु तुंहिंजो रूह मिलणियूं कंदो जॾहिं 16 सालनि जी छोकिरीअ जो निकाह हिकु 80 साल जे पोढ़े सां थी सघे थो त छा तुंहिंजो निकाह कंहिं पोढ़े पागल शख़्स सां नथो थी सघे? उहा त जल्द ख़बर पवंदई। मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त बाक़ी बरातियूं अथई। टी रात तुंहिंजो निकाह। बाबा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। ॻाल्हि कयो बाबा। सावण खान कहिड़ियूं पियो छोकरनि सां सलाहूं करीं? बाबा सलाहूं वरी कहिड़ियूं? ओ रबन खान वली दादा वारनि मां हथ न कढिजो। 5 रुपया घटि कम खे पट। वली दादा जीअं तव्हांखे कुते वांगुरु डोड़ायो न त उन्हनि खे ईअं वली दादा वारनि जो कतरो असां न था कढो। छो अदा भाई जॾहिं असां पंहिंजो पाण में सलाह पियो कई त हिननि खे कहिड़ी ज़रूरत हुई असांजे विच में टपोड़ियण जी? हाँ सावण खान असांखे कहिड़ी ख़बर बाबा त असांजी चङाई असांजी गीचीअ में पवंदी। अरे उठ मथे उठ। पंहिंजूं ये हमदर्दियूं पाणे वटि रखो। जेकॾहिं तव्हांखे हिन घर में रहणो आहे न त शराफ़त सां रहो न त टंगूं भञी ॿाहिरि फिटो कंदोसीं। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग ॾाढनि सां पुॼी नथा सघनि पिया। हीणनि जे मथां आया था रहनि। माई भागन भरी में असांजो ॾोह न आहे न हुयो। बस अदा बस। मूंखे या घणी सिलाई करण न सेखार। सॼी ख़बर आहे मूंखे। सच थी चए फ़क़ीरानी, सच थी चवे। हाणे हिन घर में असांजी इज़त कान्हे। असांखे को ॿियो टिकाणो ॻोल्हणो पवंदो। हलो त हलूं। हलो हलो पोइ हलो तकड़ कयो। उथो उथो हलो। रब वॾो आहे। हाणे असांजो इंसाफ़ थींदो। हाँ हाँ हलो हाणे हलो। हलो हाणे हलो। मिंटू कंदो न ईंदा तूं। असां कुथा पंहिंजी मानी कयो। हलो हाणे हलो। मथे में सूर न विझ। हाँ बाबा ॻाल्हि कर। छा पियो चवणु चाहीं? अरे बाबा हेड़े झंचर खां पोइ बि अञा मूंखे यादि रहंदो त मूं छा पियो चयो? त पोइ सम्झाए छॾ फ़क़ीरनि खे चाचा। हिन घर में रहनि न त फ़ज़ीलत सां रहनि न त मां तरे घर खां ॿाहिरि कढंदोसांनि। अदा सुबुह खां वठी हिन जे घर मथां ताड़ ते ॾिठो पर मूंखे पूरी पक आहे त इहे घरां कोन निकिरंदा। रब ऐं रुस्तम जे घर खे मां उन्हनि लाइ जेल बणाए छॾींदुसि। ओसि ताईं उन्हनि खे घर खां ॿाहिरि निकिरणु कोन ॾींदुसि जेसि ताईं हू पंहिंजूं टोपियूं लाहे मुंहिंजे पेरनि में रखी
मुखा माफ़ी न घुरंदा न माफ़ी कोन घुरंदा आदा जेकॾहिं चई त घर में घी कयूं पूरो ईअं ई करणो पवंदो पोइ हलऊं हींअर न रात जे पोएं पहर में हली उन्हनि मां कंहिं बि हिक खे ॿधी खणी ईंदासीं ऐं पोइ उनखे एसि ताईं न छॾींदासीं जेसि ताईं ॿिया अचे मुंहिंजे पेरनि में नथा झुकनि सुचाया गुंडा ना वापस मोटींदासीं हाणे कई न जबल मर्दन वारी ॻाल्हि मौला मालिका उहा ई भलाई कंदो छो त गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगीअ खां सूर जी हिक ॾींहं जी ज़िंदगी बहितर आहे
केड़ा एॾा छिरक पई भरी इन मक़सद आहे त मुंहिंजे गैर मौजूदगी में ॿिया बि केरे ते ईंदा आहिनि। ॿियो केर ईंदो? देख भरा कंहिंखे कमरे में लिखिया त कोन विहारियो अथई। तौबा मुंहिंजा मालिक तौबा। को मर्द एॾो शकी बि न हुजे। तो मूंखे शकी बनायो आहे। मूं त सोचियो त कि महलनि में राणी बनाए विहारींदुसि। हिन महल में घर खणी कहिड़ो बि हुजे पर हिन दिल में जॻह घुरिजे, दिल में। पर तो त मुंहिंजे हिन दिल में नफ़रतूं भरे छॾियूं आहिनि, नफ़रतूं। नफ़रत जो बुनियाद तो रखियो आहे, मूं न। जेतिरो मारा तूं ॿियनि खे चाहे न कि मूंसां तूं प्यार करियां त हिन घर में तूं ख़ुशि हुजी आ, ख़ुशि। पर तो मुझे प्यार मूंखे तुंहिंजो प्यार न घुर्जे। मूंखे तो मां नफ़रत ईंदी आहे, नफ़रत। तूं बि मरंदी आहे, दुआ वांगुरु तूं बि मरंदी आहे। तोखे घुटो ॾेई मारींदुमि। पोइ दुआ खे बि तो मारियो हूंदो? हा उनखे मुंहुं मारियो आहे, मुंहुं। हाणे तुंहिंजो वारो आहे, तोखे मारींदुसि। ॾिसां तूं मुंहिंजो छाती बिगाड़ी। छो त जानू जिन अथई, जिन या मारींदो आहे या खारींदो आहे। पर तूं हाणे मरंदी आहे, मरंदी आहे, मरंदी आहे। अधी काल खां वठी तो मानीअ जो गिरह बि न हयो आहे। ॿ गिरह त हाणे वठी आहियां। अदा अञा मानी वणंदी मूंखे। अधी वणंदी त कान का। अधी कीअं कारण कुझु त खाइणी पवंदे न अधी। अदा ये हाणे जीअण जी दुआ मूंखे न ॾे। जेकॾहिं मां पंहिंजी बदनामीअ खां पहिरियां ज़िंदा रहा त तूं मूंखे घुटो ॾेई मारे छॾिजांइ। अधे मां भला तोखे कीअं मारींदुसि अधी? पर मां अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत खे तरजीह ॾींदसि। अधे ख़ुदा रहम ॾींदो रईस जे दिल में। अदा तूं अञा रेस में रहम जी उमेद रखी वेठो आहे। जे इंसान जे सीने में दिल ही न हुजे त उन मां रहम जी उमेद कहिड़ी? तूं हाणे रेस में रहम जी उमेद न रख। हाणे इहो मूंखे ॿुधाए त मूंखे आसान मौत कीअं मिलंदो? अदा तूं पंहिंजे हथनि सां मूंखे घुटो ॾेई साह कढंदे या छित में रसो लटकाए मूंखे फाव ॾेई पूरो कंदे? अधी अञा विच आहे, अञा वक़्तु आहे ॿिनि ॾींहंनि जो। वक़्त खां अॻु अहिड़ी ॻाल्हि न कर अधी। किथे तोखां अॻु मुंहिंजो न हाव फाटी पवे। वक़्तु न विञाए मोर, वक़्तु न विञाए। इन खां पहिरियां जो रेस बहावल खान सरेआम अमा खे बदनाम करे असांजी इज़त खे पायमाल करे मूंखे शेर खान खे मारणो ई पवंदो। शेर खान खे मारे विधुमि त जबल खे मुंहुं ॾेई वठंदुसि।
अहिड़ो मौक़ो वरी न मिलंदो। शेर खान मूंखे माफ़ करे छॾिजांइ, तोसां मुंहिंजी का बि दुश्मनी नाहे। पर अम्मा खे बदनाम थियण खां बचाइण लाइ तुंहिंजो मौत लाज़मी आहे। मूंखे माफ़ करे छॾिजांइ शेर खान, मूंखे माफ़ करे छॾिजांइ। मोरा छा थियो? मोरा छा थियो? कुछ भी ना, बस ये हवाई फायर कयो। ॾिठुम त किथे हथियार संगजी तन वियो आहे। अरे खैर खैर। ओ अम्मा हाणे हिते असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। रोज़ानो असांजे ज़िंदगी ते पादरनि में पई थी गुज़रे। मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ, हाणे पाण हली था काज़ीअ मंद में रहूं। उते रोज़ जॾहिं पिड़ी लॻंदी त उते पादरनि जा पुछ खपाईंदासीं। जे न त तुंहिंजी जेका सलाह हुजे उहे कयूं। ओ बाद हितां निकरण जी सोची थव त ॿिए हंधि हली बुख मरंदासीं। न तूं कमाए न पिणे कमाए, काॾो पेट गुज़र थींदो। हिते त माई भागुल खे मुंझायूं तव्हांजो पेट गुज़र कयूं बीठी आहियां। पर अब्बा जे ॿिए दर ते हलियासीं न त हिकिड़ो ॾींहुं बि बर्दाश्त कोन कंदा। ॿिए पासे छो हलूं? वो मुंहिंजो यार आहे न होतू, ओॾांहुं था हलूं। छा उहो बि असांखे बर्दाश्त कोन कंदो? ओ बा इहो होतू केरु आहे? पापा मुंहिंजो पग मट यार आहे, ॿियो केरु आहे? होतू? अरे हो पाण मरण में पियो आहे, असांखे कहिड़ो सहारो ॾींदो? भागन भरी तो मुंहिंजे यार होतूअ खे आज़मायो किथे आहे? हाणे तूं मूंखे सिलायूं न सेखार, न को बि टाटो पा ॾे। जेकॾहिं न हीअं निकिरी पियासीं त इन्हे टुकर गभे खाइण खां बि वेंदासीं। अम्मा चङो थियो जो मानीअ जी ॻाल्हि कई थी। बुख जी मुंहिंजा पासा वराया आहिनि। 5 रुपया घटि, कम खे पट पट। ओ अमड़ निमाणी उथी त सही, भागुल मानी पचाई आहे, खणी अचो त ॿ ॿ रह पेट में विझूं। पुफी मूंसां या माई भागुल ठहे ई कोन्हे। मां वेंदसि न त हिकिड़ो ग्रह बि कोन मिलंदव। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, अहिड़ी बेचई आहे कहे बि छल कहिजी न हुजे। माई अजो की रात सुबह को ॾींहुं अथई। जे तुंहिंजो पुट मोर शेर खान खे मारे हिते न पहुतो त तुंहिंजी इज़त जो जनाज़ो मां कढंदुसि। तू भी मां ऐं भेण वारो आहे। उन्हनि जी इज़त जे सदके मूंखे माफ़ी ॾे, माफ़ी ॾे, मूंखे माफ़ी ॾे। हिन उमिरि में मूंसां जेकॾहिं तूं इहो ज़ुल्म कयो न त मां जीअर ई मरी वेंदसि, मां मरी वेंदसि। खुदा जे वास्ते मूंखे बदनाम करण जी कोशिश न कर। मूंखे बदनाम करण खां अॻु में इहो तव्हांखे सोचणु खपंदो हो। मूंखे सरेआम बदनाम करे हाणे मूं मां रहम जी उम्मीद था रखो। सर इहो हुकुम शेर खान जो आहे। तव्हां उनखे मारे छॾियो, पर असां मां हथ कढो। असां पंहिंजे वतन हलिया वेंदासीं। खुदा जे वास्ते असां मां हथ कढो, हथ कढो। तव्हांजी गिचीअ में बदनामीअ जो तोक विझी पोइ तो तव्हांखे रवानो कंदुसि। तव्हां दुआऊं घुरो त तव्हांजो छोरो कामयाब थी मोटे। शेर खान जे मौत सां ई हाणे तव्हांखे आज़ादी मिलंदी। मूं मां बि का बि उमेद न रखिजो।
अदा मां मरी वेंदसि मां मरी वेंदसि छा भाई मां जिंदा रही सघंदसि छा दा अञा हुन में रहम जी उम्मीद रखी सघिजे थी न भाई हुन मां रहमत जी उम्मीद रखण बेवकूफ़ी आहे वो तो जुल्म जी इंतहा ताईं ईंदो इंतहा या अल्लाह यो सब कुछ थियण खां पहिरियों तू मूंखे मौत ॾेई छॾ मूंखे मौत त आसान हूंदो पर इहो ज़ुल्म मां बर्दाश्त न करे सघंदसि बर्दाश्त मां न करे सघंदसि